इन सूरत के अंदर भी आहे, सूरत हज में भी आहे। बदफा कुर्बानी जो हुकुम सूरत हज में आहे, लेकिन टे रुकू में ॿियो चौथे रुकू जेको टे रुकू में आयो आहे उहो हज जी कुर्बानी, उतम जी कुर्बानी। जेको चौथे रुकू में आयो आहे उन में अल्लाह ताला फरमावा कुल्ली उम्मतिन जअलना मनसकन लियज़कुरुस्मल्लाह। हर उम्मत जे लाइ असां कुर्बानीअ जो सिस्टम ठाहियो हुओसीं, हर उम्मत जे लाइ। जीअं रोज़े में चई कुतिबा अलैकुमुस्सियाम कमा कुतिबा अलल लज़ीना मिन क़ब्लिकुम, रोज़ो तव्हां जे मथां बि फ़र्ज़ कयो वियो लिखजी वियो हो, तव्हां खां अॻु वारी उम्मतनि ते बि रोज़ो हुयो। कुर्बानी बि हुई सभिनी उम्मतनि ते। छो क़ुरान शरीफ़ में हाबील ऐं काबील जो ज़िक्र है। हाबील ऐं काबील तारीख़ आदम अलैहिस्सलाम जा ॿई पुट आहिनि। उनमें भी ये लफ्ज़ कुर्बानी का मौजूद है। कुरान शरीफ में खुद इज़ कर्बा कुर्बानन, जॾहिं ॿिनि भाइरनि वञा ॿिन्ही भाइरनि कुर्बानी पेश कई। माल इंसान जो ॿिनि क़िस्मनि जो आहे, हिकु अनाज दाणा, ॿियो आहे वधंदड़ माल इंसान जो, ॿियो आहे हैवानात जानवर। काबील दाननि जी कुर्बानी पेश कई, हाबील दुंबो या बकरी पेश कई। उन दौर में बाहि लांदी मथां जंहिंजी कुर्बानी कबूल पवंदी उहा बाहि खणी साड़े ख़तम करे हली वेंदी। जीअं वेझी खेवण थींदी आहे न, ईअं खेवण वांगुरु हिकिड़े जबल ते रखंदा, उते ग़लबो ईंदो बाहि जो, उन सां जंहिंजी क़बूल हूंदी उहा सड़ी वेंदी, जंहिंजी नामक़बूल हूंदी भले पासे में पई हुजे उहा न सड़ंदी, उहा ईअं गंदी थींदी, ख़तम न थींदी। इहो बि क़ुरान शरीफ़ में लिखियल आहे। छो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे यहूदियुनि चयो हो त उहा बाहि छो नथी लहे तुंहिंजे हक़ में जेका अॻु में न हुई। हुज़ूर जन फरमायो मुंहिंजी उम्मत खे अल्लाह ढके रखियो आहे, जंहिंजी क़बूल पवंदी उनजी बि अंदर में ढकियल ख़बर नाहे, ऐं जंहिंजी नामक़बूल थींदी उनखे बि रब सत्तारी करे ढके छॾियो आहे। हिते ज़ाहिर मुंहिंजी उम्मत खे कंहिंखे बि दाल धो कोन लॻंदो, इन करे रब मुंहिंजी उम्मत जो मामिलो बाक़ी रखे। सुभान अल्लाह। ऐं मुंहिंजी उम्मत खे ॿ शयूं इज़ाफ़ी ॾिनियूं ताकि जिहाद में जेको माल गनीमत ॾींदो, मसलन हाणे सरकार ऐलान करे थी इंडिया सां विढ़ो, इंडिया सां त करे थो। कश्मीरी मुसलमान हिंदुस्तान में जेके मुसलमान वीचारा उन्हनि खे घरनि में गिरी कुटनि था पिया, ऐं असां वटि बेग़ैरती वधी वई आहे। पाकिस्तान ग़ैरत जी तक़ाज़ा इहा हुई जो असांजो फ़ौजी बि असांजी अवाम बि जीअं उते मज़हबी मोदी खे आंदो अथनि न, हिते बि मौलाना फज़ल रहमान खे विहारनि पोइ इहो ॿार पुटु ॻाल्हाए न ख़बर पए। होॾे बि मज़हबी त हेॾे बि मज़हबी माण्हू अचे न, पोइ टका जी
लेकिन मज़हबी माण्हू पाण अची वञनि असांजे मुल्कनि में त अमेरिका जो जनाज़ो कढी छॾे पर को हरामी असां वटि नौकर पंहिंजा मुसलत करे वेठो हुनखे इहा असांजे फौजीअ खे बि ग़ैरत हुजे त हिते अंदरि इमरान जे बजाय मौलाना जी मदद करे या ॿिए मज़हबी कंहिं माण्हूअ जी मदद करे बोले मोदी हिंदुत्व जो मज़हबी माण्हू आंदो आहे सेकुलर माण्हू ख़तमु थी वियो सेकुलर खे न आंदो हिते बि हिननि खे ग़ैरत में मज़हबी माण्हू पिया ऐं जिहाद हुज़ूर फरमाया जिहाद माफ़िल लाइ जिक्र किया पाकिस्तान ने को बेरियत करे इस्लामी मुल्क ने ॾिसे फौजी मिली न सघनि त हुकुम आहे तव्हां सभु निकिरी आयो फौज पहिरियों फौज टकर खाई मामलो उल्टो करे छॾियो अथनि असां वटि मामलो उल्टो थी वियो आहे अॻु में फौज विढ़ंदी फौज खां कमु चढ़ी वियो त पोइ अवाम बि फौजी आहे मुल्क ऐं मिलत जे लाइ लड़ाई लड़ण हुज़ूर जन फरमायो फुवाक ना करे हीअं मथे करे हीअं कूहो कढिबो आहे न खीर जो वरी मथे कबो आहे वरी थोरो ज़ोर ॾेई हेठि कबो आहे थण खे हुज़ूर फरमायो मथे करे हेठि कयो था न एतिरो वक़्तु बि जेकॾहिं को जहाज में शरीक थियो उनजा सभु गुनाह माफ़ थी वेंदा ऐं उहो जन्नती थी वियो जहाज एॾो भरी थो ऐं बंदि करे छॾियो आम करे छॾियो ऐं कोशिशि करे अहिड़ा मौलवी टीवी में रेडियो ते खणी ईंदा जेके तव्हांखे चवंदा त नमाज़ पढ़ो रोज़ो रखो जहाज में आगे बनाइए पसंदि ऐं सॼो क़ुर भरियल आहे जहाज قاتلوا وقتلوا رب قرآن شریف میں فرمایا قاتلوا وقتلوا لأكفرن عنهم سيئاتهم ولأدخلنهم جنات تجري من تحتها الأنهار विड़ो उन्हनि खे बि मारियो पाण बि शहीद थी वञो قاتلوا وقتلوا मां तव्हांजा गुनाह बि लअकफ़िरन अन्हुम सय्यआतिहिम मां तव्हांजूं सय्यात बुराइयूं बि माफ़ करे छॾींदुसि तव्हांखे पाक साफ़ करे जेकॾहिं तव्हां शहीद थी आहियो त जन्नत जो वारिस बि बणायो सुभान अल्लाह क़ुर वाजिब असां इहो जिहाद जो सबक़ खे विसारे सॼे क़ुर जी ॻाल्हि ढके छॾी हिते कमु उल्टो थी वियो आहे अॻु में अवामी माण्हू मोकिलींदा उन्हनि खे ठाहे त वञी विड़ो तव्हां मुर्गी हिते पोइ असां फौजी ईंदासीं पोइ जीअं कारगिल में वरी मोटी आया हाणे पंहिंजी फौज सॼी माराए अरे जो मोटे ते बसि गाॾी दुनिया में तबाह पई थिए पोइ वञे छो पुछण वारो कोई कोन्हे त दोस्तो जहाद भी कुर्बानी जो को वॾो अमल आहे जंहिंमें सिर्फ़ कुर्बान करण जी ॻाल्हि आहे मां त कयो इब्राहिम अलैहिस्सलाम जे दौर में जहाद जो मामलो न हुयो त उते ईअं कुर्बानी थींदी 10 पुट थिया त मां हिकिड़ो पुट अलाह जे नाले ते शहीद करे नबी साईं खे इहे हुकुम ॾिना त सोना तुंहिंजी उम्मत सां सहूलियत ईअं सिर्फ़ पंहिंजे कंहिं बि बचे जो कुर्बान न कनि पर जॾहिं मुल्क ऐं मिलत ऐं दीन जो सॾ अचे त सभु निकिरी पंहिंजी गर्दननि जी हाज़िरी पेश करणु विढ़नि लड़ाई लड़नि मां सभ जा गुनाह माफ़ कंदुसि सुभान अल्लाह ज़िंदा रहिया त गाज़ी वरी विया त सही हज़रत हुज़ैफ़ा बिन यमान काफ़िर खे ललकारे ॿिए लफ़्ज़ चया
थे ये थे दुनिया मुकाबलो करे न सकी साहबी जेतरे थे जिंदा आका थे शिकस्त ना है सही तारीख खड़ी ॾिसो सॼी दुनिया में काहूं करे विया न हथियार मुकाबलो कयो न फौजन मुकाबलो कयो साहब वो जज्बो तमाम पैदा रखियो हुजूर जी उम्मत थे ये पुत्र को कुर्बान करण जो हुकुम खत्म जिहाद में सिर पेश कर यो आया हुजूर जी उम्मत के थकियो वियो त पंहिंजी कुर्बानी कबूल हूंदी केॾे माण्हू जी कुर्बानी कबूल न हूंदी किने खे ज़ाहिर कर रखियो पर सभु जी कबूल हर को में दिया बल्कि नबी साईं जो सिखारियो तर रब जी ज़ात थी फरमाए अना इंद सन्नी अब्दी भी कैफ यजुन मां पाने जे गुमान में आया बात मुझे के यो गुमान करे तो मुझे कबूल पई वई त मां भी कबूल करे छडी सुभान अल्लाह मन गाल तवा जे हवाले करे छडी त यो केड़ी दिल सां मोहब्बत सां गुमान करो ऐं बेनंबर में अग में कुर्बानी पाए खाई वेंदी ही माण्हू न खाईंदा ऐं अग में जिहाद में जेको गनीमत जो माल अचे हथ उहे मुजाहिदन में हाणे विराइबो आहे अग में ईअं न उहो बि जिहाद वारो सामान बि खणी जबल ते रखंदा पाए लांदी उहा खाई वेंदी हुजूर फरमायो मुंहिंजे लाइ जीअं भूप शयूं हलाल करे ॾिनियूं हुयूं कहिड़ियूं ॿ शयूं दमा चेरो ऐं तिरी बकरीअ जो जानवर जो हलाल जानवर जो चेरो ऐं तिरी अॻ में हराम हो हुजूर फरमायो मुंहिंजी उम्मत खे चेरो बि तिरी बि हलाल करे ॾिनी वई ईअं कुर्बानीअ जो गोश्त बि अॻे बाहि खाईंदी ही पर मुंहिंजी उम्मत खे चयो वियो कुर्बानी बि तूं पंहिंजे हथ सां पाण कर वरी गोश्त बि सॼो पाण खाई वञे त बि कबूल सुभान अल्लाह इन करे इहो हुकुम आहे त गोश्त विराए त विराए जेकॾहिं को माण्हू कुर्बानी जो गोश्त विराए नथो त बि कुर्बानीअ में ख़लल नाहे विराए त भलो टे सां करे हिकिड़ो हिसो पाण खाए हिकिड़ो हिसो ग़रीबनि खे हिकिड़ो हिसो पंहिंजे रिश्तेदार ईअं करे त भलो पर जेकॾहिं सॼो बकरो पंहिंजे फिर्ज में हणी छॾे त बि असां न चई था सघूं त हुनजी कुर्बानी कबूल न थींदी छो त नबी साईं फरमायो पाण खाए त बि मुंहिंजे उम्मतीअ जी कुर्बानी कबूल माना गोश्त जो मसलो न आहे ऐं ॿिए नंबर में जिहाद जो गनीमत जो माल बि हुजूर फरमायो मुंहिंजी उम्मत में तक़सीम थींदो हिंदुस्तान में जंग लॻी हुन माल हथायो हथियार पवा त इस्लामी हुकूमत हूंदी त उहो मुजाहिदनि खे विराए जेके जिहाद में शहीद थिया त मां पैदा रखियो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हुकुम थियो त जॾहिं तोखे असां कौसर ॾिनो आहे ॾिना आया कल कौसर माना ख़ैर कसी माना तोखे असां भरियूं भरियूं शयूं ॾिनियूं नबी साईं असां घणी महिरबानी थियूं हुनजे करे असां उम्मतनि ते महिरबानी आहियूं त हुजूर खे चयो फसली नमाज़ पढ़ वो नमाज पढ़ पहिरियों इन खुशीअ में ईद रोज़ा में नमाज अॻ में उलमा ने कयो हाणे अहिड़े ॻोठ में को जो जानवर बीठो आहे जंहिं ॻोठ में ईद नमाज न थींदी आहे त उते भली सुबह जी नमाज पढ़ी थोड़ी रोशनी थी रात
कंधा है या जानवर कहीं लता नहीं भी देखे कि नुकसान करे नबी करीम सब शयूं ॾिसी करे ॿुधायो रात जो न कई टे कुर्बानी ना अॼु बि कुर्बानी थींदी नमाज़ खां पोइ सुभाणे भी कुर्बानी कयो ॿिए ॾींहुं भी कुर्बानी कयो सिज लथे थी ॿिए ॾींहुं सिज लथे हर ॿाजे ॾींहुं सिज लथे थी वो कुर्बानी जो टाइम खत्म इमाम शाफी सऊदी अरब वाला टे ॾींहं न चौथे ॾींहं ते निकिरंदा इहो उन जो मसइला का असांजे इमाम साहब जी तहक़ीक़ आहे त टिनि ॾींहंनि में कुर्बानी थींदव ऐं ॾींहं जो कयो रात जो कुर्बानीअ जे जानवर खे ज़िबे न कयो मकरूह ॾींहं जो ज़िबे कयो ऐं जानवर खे ॾिसंदासीं त जानवर शहर में हुया जंग में जानवर काथे आहे जेकॾहिं जंग में आहे अहिड़ी जाइ ते ॻोठ में बीठो आहे जंहिं ॻोठ में ईद नमाज़ न थींदी आहे त उते भली जीअं सुबुह जी नमाज़ पढ़जे थोरी रोशनी थिए उते ज़िबे करे हेॾे ॻोठ खणा सभई माल खाए वेठो इहा इजाज़त आहे बाक़ी जाते ईद नमाज़ थींदी आहे उते ईद नमाज़ खां अॻु में कुर्बानी थी त गोश्त जी बकरी थी वेंदी कुर्बानी न थी तो कुरान में आहे फसली अगले जमात पढ़ ईद जी नमाज़ पढ़ ऐं असांजी ख़ुशी नमाज़ असांजी गमी भी नमाज़ सां त ख़ुशी भी नमाज़ असांजी गमीअ में भी मातम नाही इहो पहिरनि खां आयल तरीक़ो आहे मातम जो असांजी गमीअ में मातम नाहे नमाज़ ॾिसो क़ुरान शरीफ़ खोले कुरान शरीफ में आहे वस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाह मअस-साबिरीन जॾहिं तव्हां ते का मुसीबत अचे त मदद वठो सब्र खां ऐं निमाज़ खां सब्र कयो हलियो सब्र जी माना पंहिंजी ज़िंदगी जा परेशान न थी मर्द आम आसन के हिरासा न छो मुर्स माण्हू हुआ जो वॾे वॾी तकलीफ़ में भी होश सलामत मातम ते वेही न अचे परेशान न थी वञे मथो खोले सीनो फाड़े इहो न आहे छाकाणि जल माण्हू खे जल पोइ दिमाग़ में बि जीवन वज़ू करे नमाज़ पढ़ी पोइ उनजो तदारक कर पोइ उन तकलीफ़ जो कंहिं ग़लति माण्हू तो नाजाइज़ केस कयो आहे पोइ तूं वञी वकील खे ॾिस पोइ ॾिस पहिरियों बरक़ात नफ़िल पढ़ मुसीबत घणी थी छो ईंदी मथां ओॾो मसइलो ठही वेंदो त हेठों ठहनि कड़ी कड़ीअ सां मिलंदी ॻाल्हि कई वेंदी जो मथां न ठहंदो त हेठों गड़बड़ रहंदी न ठही सघे इनजे करे फरमायो मस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह मुसीबत में सब्र कयो नमाज़ पढ़ो ऐं नेमत अचे ख़ुशी अचे त ईद अचे त ईद ख़ुशी आहे ख़ुशीअ में छा कयो रांदि कयो शराब पियो न मैं पंज नमाज़ूं पढ़ंदा आहियो त हाणे ईद जी छहीं नमाज़ बि वाजिब वधायो नमाज़ वधायो तकबीरूं वधायो अल्लाहु अकबर ख़ुशीअ में ॿियनि नारनि जे बजाए हो माण्हू वॾियूं कंदा हो ॿुधाए हो जहिड़ो दुनिया आख़िरत हिन में तुम सवाब घणियूं न ख़ुशी अचे त हो अल्लाहु अकबर उनजी वॾाई त रब वॾो तूं आहे पोइ इहा ख़ुशी तुंहिंजी हिते बि हूंदी अॻिते बि हलंदी अल्लाह जे ज़िक्र वारी जेका ख़ुशी आहे फना न थींदी इहा तुंहिंजी ख़ुशी मुसलसल रहंदी हिन जो वॾो अजर मिलंदो उते वधीक ख़ुशी तोखे थींदी
पर जंहिं ख़ुशीअ में शराब कबाब बदमाशी हो करा इहा ख़ुशी कबो इहा विचे जो वबाल त असांजे पहिरियों हिन ॾींहं में फसल दिमाग़ पर को वन हर करे त उठ कुर्बान कर असां त बकरीअ खे जो मुश्किल सां पिया हुआ बि ॻोल्हे या तो हिकिड़ो हमारा माण्हू पुछे तो मां जी बकरी आहे हुनजो पुछ बि कटियल आहे कन बि कटियल आहे थोरो सिंग बि भॻत खुले ई आहे ॿुधाए मां चयो इहा छो वरिते थोरा थोरा आहे अथसि अड़े सभु आहे जो गंजी आहे त ॻोल्हे तूं इहा छो वरिती सस्ती असां सस्ते जे कढूं जो इमरान ख़ान महांगाई अहिड़ी करे छॾी आहे जो ग़रीब जो जीवन तंजाब थी इन बादशाह जा असरात थींदा आहिनि इन्हनि जी नीयतूं भलाई तूं थियनि त असां वटि बि भलाई पहुचे होॾे नीयत भलाई जी न अदाए पेटी खणंदो बि अञा भला